इस्लामाबाद हज जे फ़र्ज़नि जी अदायगी खां पोइ पाकिस्तानी हाजियुनि जे मुल्क वापसी जो सिलसिलो बाक़ायदा शुरू थी वियो आहे। पहिरीं हज उॾाम जिद्दा खां 114 हाजियुनि खे खणी वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद पहुची वई। इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट ते पहुचंदड़ हाजियुनि जो पुरजोश इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आफ़ताब गिलानी, एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स ऐं क़ौमी एयरलाइन जूं आला इख़्तियारियूं बि मौजूदु हुयूं, जिन हाजियुनि खे भलीका चयो। क़ौमी एयरलाइन मूजिबि हज ऑपरेशन फ्लाई जे तहत मुख़्तलिफ़ शहरनि जे लाइ ख़ुसूसी उॾामनि जो सिलसिलो जारी रहंदो। लाहौर जे लाइ ॿई हज उॾाम जिद्दा खां रवानी थींदी, जॾहिं त कराची जे हाजियुनि खे खणी पहिरीं ख़ुसूसी उॾाम अॼु शाम पंहिंजे मुक़ररु वक़्त ते पहुचंदी। PIA तर्जुमान जो चवणु आहे त हज ऑपरेशन 3 जून खां जारी रहंदो, जंहिं जे दौरान जिद्दा ऐं मदीना मुनव्वरा खां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि इस्लामाबाद, कराची, लाहौर, फैसलाबाद, मुल्तान, सियालकोट ऐं कोयटा जे लाइ उॾामूं हलाई वेंदियूं। इख़्तियारियुनि मूजिबि गॾियल तौर ते 213 ख़ुसूसी उॾामनि जे ज़रिए 53,000 खां वधीक पाकिस्तानी हाजियुनि खे मुल्क वापसि आंदो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।